अधूरा ख्वाब रह जी गया। हेलो, तू जे छोकरी से शादी पियो करी उहा मुझी मोहब्बत है। मुझे ख्याल में तव्हां खां रॉन्ग नंबर मिली है। मां कहीं गलत नंबर ते कॉल ना कई। राहत नालो आहे न तुंहिंजो? जी जी हाँ, पर तव्हां केर? मुखे छॾे दे, तू पंहिंजी फिक्र कर। फिजा मुझी मोहब्बत है। मां इहो बर्दाश्त नथो करे सघां त मुंहिंजी फिजा ॿिए कंहिंजी थी वञे। इन करे कुझु ॾींहं पहिरियां मां हुनखे अगवा करे वियो हुयसि, सम्झई? पर अगवा न, उहा पंहिंजी मर्ज़ी सां गॾु मूंसां वई हुई ऐं हाणे उहा मुंहिंजी ज़ाल थी चुकी आहे। हुनजे पोड़े पीउ जी ख़ुदकुशी ॿुधी मां हुनखे छॾे ॾिनो। पर इहो ॿुधाइण तोखे लाज़मी आहे त उहा मुंहिंजी हिमल बि ज़ाल आहे। छा थियो जो मूं हुन सां निकाह न कयो, पर उहा आहे त मुंहिंजी ज़ाल न। या अल्लाह, छा कूड़ आहे छा सच, मूंखे तो कुछ समझ में कोन थो अचे। न, फिजा मूंखे धोखो नथी ॾेई सघे। ये जरूर कंहिं न कंहिं जी चाल आहे। हिन खे मुंहिंजे नाले जी कीअं ख़बर पई ऐं ही फिजा खे कीअं थो सुञाणे? शायद मां जेको ॿुधो आहे उहो सच हुजे। ॾाढी मासूम छोकिरी आहे वेचारी, तमामु आसानी सां काबू में अची वेंदी। जहर वाकई में गोली पे या मजाक पे करी? मां सच में जहर थी गोलियां। छो खुदकुशी करण जो प्रोग्राम ठायो थई छा? मरण जो ना मारण जो प्रोग्राम आहे। हलबा मारण जो इरादो? अलाहे ख़बर ना है किथा हिक कुओं कमरे में अची वियो आहे, उन्हीं के मारण चाहियां थी। फिजाबी तव्हां के याद हूंदो बाबा साईं कुओं मारण जी दवा आंदी ही? अरे हाँ याद आयो, हो
बाबा मूंखे चयो त हीउ इलाही ख़तरनाक ज़हर आहे, इन जे करे मां अलमारीअ में लिकाए रखियो हो। हा, मूंखे उहा ई दवा हाणे ॾे। उन कुए मुंहिंजी रातनि जी निंड हराम करे छॾी आहे। मां जेसि ताईं हुन कुए खे पंहिंजी अखियुनि जे साम्हूं तड़पंदे न ॾिसंदमि, मूंखे सकून ई कोन ईंदो। न त मां हमेशह इहे ई डप में रहंदसि त हू केॾी महिल बि अचे मूं ते हमलो कंदो। तो त वीचारे कुए खे विलन ठाहे छॾियो आहे। हा, हू हिकु ख़तरनाक विलन ई आहे। हुनखे ख़तमु करणु ज़रूरी आहे। अच्छा चलो ठीकु आहे बाबा, मां हूअ अलमारीअ में लिकाए रखी ही दवा। बाबा चयो त इलाही ख़तरनाक आहे, सो इन करे खाधे पीते जी शयुनि खां मां परे रखी हुई। सो मां हींअर खणी थी अचां, तोखे ॼाण थी अचे वेठी कुआ मारी हुई रखी। अधूरा ख्वाब रह जी गया।